बरसात बोर्ड मुतासरन की इमदाद बहाली कजल जिम्मेवारी है। बोर्ड मुतासरन की बिना के सियासत से मदद करनी है। जेसी ताईं बहाली जो मरहलो मुकम्मल नथो थिए सुकून सां नाहे वेहणो। पाक फौज फील्ड मार्शल की अगवाणी में बोर्ड मुतासरन की भरपूर मदद करे रही है। आफत जी घड़ी में वफाक सूबाई हुकूमत से गॾिजी कम कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफाकी काबीना से इजलास के खिताब। सिंध चमड़ाहित मुल्क में तूफ़ानी बरसातनि बोर्ड सबब 700 खां वधीक माण्हू फौत थिया। कराची में भी तबाही पारी बरसात पई। तबाही पारी बरसात ते बिलावल भुट्टो जरदारी वॾे वज़ीर मादली शाह सां राब्तो कयो। पानी जे लंघन ते हद दख़ले की इजाज़त नथी ॾेई सघिजे। चीनी पढ़ी वज़ीर सां बि मुलाक़ात लाभाई रही। पाकिस्तान एक भेरो ॿीहर भारत के ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी। पाकिस्तान भारत सां कश्मीर समेत समूरनि मामलनि ते ॻाल्हियुनि लाइ तैयार आहे। पाकिस्तानी भारत विच में जंगबंदी ते अमल जारी है। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। संदसि समलाही ते जंगबंदी लाइ भारत अमरीका खे दरख़्वास्त कई हुई। केस जंगबंदी लाइ अमरीका मां फ़ोन आई हुई। फील्ड मार्शल आसिम नीर सां चीनी पढ़ी वज़ीर वांग ज़ी जी मुलाक़ात। इलाक़ाई सलामती ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल। स्ट्रेटेजिक भाईवारी इलाक़ाई ऐं आलमी फोरम से हमायगी वधाइण जो अज़्म। ISPR मूजिब चीनी वज़ीर पाकिस्तान की खुदमुख्तियारी ऐं तरक्की लाइ चीन जे मुस्तक़िल हिमायत जो अज़म वर्जायो। फील्ड मार्शल आसिम नीर चीन जे मुस्तक़िल हिमायत ते चीनी पढ़ी वज़ीर जा थोरा मञिया। ॿिन्ही धुरियुनि पारां ख़िते में अमन इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली वधाइण जो गॾियल अज़्म ज़ाहिर कयो वियो। सिंध के आबाशी वज़ीर जे सिंधु दरिया जा बंद मज़बूत बणाइण ऐं अमले के अलर्ट रहण की हिदायत। सिंध के आबाशी खाते के वज़ीर जाम खान शोरो की सदारत हेठि इजलास। सिंधु दरिया में पानी बंदनि की सूरत हाल जो जायज़ो वरितो वियो। आबाशी सेक्रेटरी कुडू सकरे कोटड़ी बैराज की सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी। आबाशी वज़ीर पारां ऑफिसरनि ऐं अमले के सिंधु दरिया जा बंद मज़बूत बणाइण ऐं ॿोॾवारी सूरत हाल में ऑफिसरनि के अलर्ट रहण की हिदायत। जाम खान शोरे जो जमलाहित सिंधु दरिया के बैराजनि ऐं बंदनि ते ऑफिसरनि ऐं अमले खे मुक़रर कयो वियो आहे। आवाम दरिया ऐं नदी नालनि जे वेझो रहण ऐं वञण में एहतियात करे। चीनी पढ़ी वज़ीर पाकिस्तान जो दौरो मुकम्मल करे ॾे वापस रवानो। चीनी पढ़ी वज़ीर वांग ज़ी 2 ॾींहनि लाइ पाकिस्तान जो कामयाब दौरो कयो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चीनी पढ़ी वज़ीर वांग ज़ी खे अलविदा कयो। चीनी पढ़ी वज़ीर फील्ड मार्शल सईद आसिम नीर सां बि मुलाक़ात कई। एशियाई तरक्याती बैंक रिकॉर्डिंग मनसूबे लाइ 41 करोड़ डॉलर जो पैकेज मंजूर कयो वियो थो। ADB तरफ़ां मंजूर कयल पैकेज में बैरिक रोड लाइ 30 करोड़ डॉलर जो कर्ज़ भी शामिल। पैकेज की बकाया रकम 11 करोड़ डॉलर पाकिस्तान हुकूमत लाइ फाइनेंसिंग गारंटी आहे। बरतानिया पाकिस्तान लाइ 13,30,000 पाउंड जो ऐलान करे छॾियो। बरतानवी हाई कमीशन जो जमलाहित इमदाद मां 2,23,000 खां वधीक बोरे बरसात माण्हुनि जी मदद कई वेंदी। इमदादी रक़म मां पंजाब GB ऐं KP जे माण्हुनि जी मदद थींदी। इमदाद में राशन रेस्क्यू ऑपरेशन इलाज ऐं पाणी जे निज़ाम की बहाली शामिल। हैदराबाद में बरसातन पार शहरी बोर्ड की सूरत हाल। लतीफ़ाबाद में रोड रस्ता ऐं घिटियूं पानी हेठि। पानी घरनि में दाख़िल। रेस्क्यू अमले बेड़नि ज़रिए घरनि में फाथल शहरनि के महफ़ूज़ संदनि ते मुंतक़िल करणु शुरू करे छॾियो। मौसमियात खाते सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। मौसमियात खाते जो जमलाहित सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु किथे विचोली त किथे तेज़ बरसात जो इम्कान आहे। मिठी थरपारकर उमरकोट मीरपुर ख़ास ऐं हैदराबाद में विचोली ऐं तेज़ बरसारो पइजी सघे थो। टटो बदीन सिजावल टंडो लखिया टंडो मोहम्मद खान ऐं सांगड़ में बि मींहुं वसंदो। कराची में ॾखणो इलाइक़ा 18 किलोमीटर फ़ी कलाक की रफ़्तार सां हवाऊं खुली रहियूं आहिनि। कराची में फटाकनि जे गोदाम के बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थियल वधीक 3 ॼणा फोत अॻु वधी 5 थी पियो। फाके जो सरकार जी फरियाद ते केस दाख़िल। FIR में गोदाम मालिक हनीफ़ ऐं संदसि भाउ अयूब जवाबदार नामज़द।
मिरबाब चांडियो जे 3 गर्भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी MNA-MPA जा बयान रिपोर्ट ॿुधणी 30 अगस्त ताईं मुलतवी। दादू जी अदालत में ॿुधणी ते मिरबाब चांडियो केस जे फरियादी परवेज़ चांडियो सां गॾु पहुती। इल्ज़ाम हेठायल MPA सरदार चांडियो संदसि भाउ बुरहान चांडियो पिणु अदालत में पेश। MNAC रसूल बख्श चांडियो ऐं MPA ममताज़ चांडियो बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त वाक़े वारे वक़्तु बुरहान चांडियो पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे जलसे में मौजूदु हो। डरकी में नाके भरिसां नौजवान जो तशद्दुद थियल लाश दिलावर कुराई जे नाले सां सुञाणप पार्सन मौसफ़ नौजवान पंहिंजो पाण खे धकणी ख़ुदकुशी कई आहे। कुझु ॾींहं अॻु दिलावर कुराई भाइरनि ख़िलाफ़ एहतजाज कयो हो। धड़ो भरिसां बिराजमोरी खे 50 फुट खारो कोठनि जो शहर सां राब्तो काटा। खारो पवण सबबि सारियालो फसल ऐं कोठ पाणी हेठि अचण जो ख़दशो। ॻोठाणनि जो चवणु आहे त इतला ॾियण बावजूदि आबाशी अमलो खारो बंदि करण लाइ नाहे पहुतो। धरटे जी कोहिस्तानी पट्टी में तेज़ बरसात सबबि रेलवे पुल जी पिचिंग खे नुक़सान पारी ख़बर धरती TV ते नशर थियण जो नोटिस। रेलवे मदारनि पहुची पुल जो मरमती कमु शुरू कराए छॾियो। इम्कानी नुक़सान जे ख़दशे सबबि ट्रेनुनि खे स्लो स्पीड मां गुज़ारे पियो वञे। रेलवे मदारनि जो चवणु आहे त पुल जो मरमती कमु शुरू कयो वियो आहे। अब्बासी शहीद अस्पताल कराची जे डॉक्टरनि जो पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। डॉक्टरनि ऐं डॉक्टराणियुनि डायरेक्टर ऑफिस ॿाहिरां धरणो हणी नारेबाज़ी कई। संदसि चवणु आहे त 5 महीननि खां पघारूं नाहिनि मिलियो। पघारूं मिलण ताईं OPD जो बॉयकॉट ऐं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। इसराइली फ़ौज जो गज़ा में नओं फ़ौजी ऑपरेशन हमला वधाए छॾिया। 40 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज गज़ा में नओं फ़ौजी ऑपरेशन शुरू कंदे 60,000 रिज़र्व फ़ौजी तलब करे पिया। उत्तर गज़ा में हमले जे नतीजे में 40 फ़लस्तीनी शहीद थी विया। दर्जने ज़ख़्मी। इमदादी मर्कज़ वेझो हमलनि में 8 फ़लस्तीनी शहादत माणी। 91 ज़ख़्मी। गज़ा में बुख विघे वधीक ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया। ऐं WWE जो 17 भेरा चैंपियन रहंदड़ रेसलर जॉन सीना जी रेसलिंग कैरियर जे आख़िरी मुक़ाबले जी तारीख़ जो ऐलान। जॉन सीना 1 नवंबर ऐं उन खां पोइ आख़िरी भेरो 13 दिसंबर ते रिंग में रहंदो। मशहूर रेसलर गुज़िरियल साल ऐलान कयो हो त 2025 रिंग में संदसि आख़िरी साल हूंदो।